इसने जो है ना मेरी गाड़ी संभाली 50 रुपए में, यानी 2-3 घंटे जो जितना मैं घूमा 2-3 घंटे में इसने भाई ने मेरी गाड़ी। ही दोस्त है असां जो रहमतपुर जो है लाड़काणे जो महरम अली जो नालो आहे ऐं हिन मूंखे ही टैबलेट ऑर्डर कियो आहे ऐं हिन ही 2 टैबलेट पीसी आहिनि जेके मूंखे हींअर लाड़काणे। हाँ दोस्तों, ही बा असद जो दुकान है, माशाल्लाह सां हिन जो कारोबार गुलशन हदीद में आहे। अब्दुल मजीद पमरा साहब। अच्छा 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 अच्छा, सही। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ये तो असां दुकान ते भाऊ आयो आहे असांजी दुकान ते। ही 2 टैबलेट पीसी आहिनि जेके मूंखे हींअर लाड़काणे ते मोकिलणा आहिनि, जंहिंजो मां ऑनलाइन जेको आहे कारोबार करे रहियो आहियां, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टैबलेट मूं वटि तमामु जाम आहिनि। हीअ नंढी साइज़ आहे ऐं हीअ वरी जेको आहे सो क्रोम बुक जेके चवंदा आहिनि उहे बि मूं वटि पिया आहिनि ऐं माशाल्लाह सां मूं वटि तमामु घणो ऑर्डर आहिनि। अदा ही दोस्त आहे असांजो रहमतपुर जो आहे लाड़काणे जो महरम अली हिन जो नालो आहे ऐं हिन मूंखे ही टैबलेट ऑर्डर कियो आहे ऐं हिनखे हींअर मूं बिल्कुलु हिनखे चेक कराए USB वग़ैरह विझी करे हर शइ चेक कराई आहे। अदा हे 2 ॾींहं लॻंदा महरम तोखे पहुचण ताईं, टैबलेट पहुची वेंदा तुंहिंजे ॿारनि ताईं, ठीकु आहे? सही सही, महिरबानी भाऊ नसीर, महिरबानी। ओके बस डन, मां वञा हाणे ॿाहिरि, पोइ राब्तो थींदोसि, ठीकु आहे? ओके ओके। मूंखे पैसनि बचाइण जी तमामु घणी आदत आहे, इन जे लाइ मां शेविंग मशीन पाण सां गॾु रखी आहे ऐं जॾहिं ॿाहिरि निकिरंदो आहियां त उहा शेविंग मशीन इस्तेमालु करे पंहिंजा पैसा बचाईंदो आहियां। संभरी तयारु थी वियुमि दोस्तो ऐं टैबलेट पीसी मूंखे 3-4 जॻहनि ते ॾियणा बि आहिनि ऐं मोकिलणा बि आहिनि। इन जे लाइ ही सेफ्टी जेकी जैकेट तव्हां ॾिसो था, ॿाहिरि बरसाति हली रही आहे, उनखे पाए करे मां ॿाहिरि निकितुसि ऐं मौसम तमामु हिकिड़ो सुहिणो लॻो पियो हुयो ऐं गुल अहिड़ी तरह था हवा में लुॾनि, को हा पियो करे को न पियो करे। पंहिंजी सोसाइटी खां क्रॉस कंदे सिधो मां पहुतुमि जेको आहे सो दुकान ते गुलशन हदीद में, छो जो उतां मूंखे चार्जर वठिणा हुया। हाँ दोस्तों, ही बा असद जो दुकान है, माशाल्लाह सां हिन जो कारोबार गुलशन हदीद में आहे ऐं कंहिं दोस्त मूंखे चयो त टैबलेट जे लाइ मूंखे वरी चार्जर बि तव्हां ई वठी ॾियो, जंहिंखे यानी मां PCS करे रहियो आहियां। सो भाउ असद, अलाह ख़ुशि करे अलाह साईं हिन कारोबार में। अच्छा, ॿी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो, ही भाॼी बि मूंखां वठंदा आहिनि, नंढे हूंदे खां ई मतिलबु मुंहिंजो हिननि सां वास्तो आहे ऐं अलाह साईं हिन जी रोज़ी रिज़्क़ में बरकत हुजे। तमामु शानदार प्यारो दुकानु अथसि ऐं ही तव्हां ॾिसो चार्जर वग़ैरह, एसेसरीज़ या मोबाइलनि जा कवर मां तव्हांखे अॻिते ॾेखारियां। तमामु प्यारो दुकानु, तमामु ज़बरदस्त। अलाह साईं रोज़ी रिज़्क़ में बरकत हुजे ऐं सिंधियुनि जा दुकान ईअं ॾिसी करे हिकिड़ी दिलि बि ख़ुशि थींदी आहे ऐं हिकिड़ी ख़ुशी तमामु घणी थींदी आहे त यार सिंधी पंहिंजा कारोबार कनि था। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ये तो असांजी दुकान ते भाऊ आयो आहे असांजी दुकान ते, फर्स्ट टाइम आयो आहे, पर असां हिननि खे सुञाणींदा हुआसीं, बाज़ारि वेंदा हुआसीं, नंढे खां वठी वॾे ताईं, अञा ताईं असां बाज़ारि वेंदा आहियूं, भाई खां सामान वठंदा आहियूं। त ॾाढो बहितरीनु माण्हू आहे ऐं ॾाढो सिंधियुनि जी हौसला अफ़ज़ाई करे थो। ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त भाई महिनत थो करे ऐं भाई जी वीडियो खे लाइक कयो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो। दोस्तों, सिंधी माण्हू खे सुठी पोस्ट ते ॾिसी, उनजा सुठा कारोबार ॾिसी, वॾा कारोबार ॾिसी यकीन करियो दिलि बाग बहार थी वेंदी आहे ऐं चाहींदा आहियूं असां त असांजा सिंधी नौजवान अॻिते अचनि। फेज़ 1 में असद भाउ जो दुकानु आहे। अॼु मां हिन जो कस्टमर थी आयो आहियां, हमेशह ई मूंखां भाॼी वठंदो आहे। असद भाउ खां चार्जर वठी करे सिधो मां आयुमि TCS वारे वटि ऐं मूंखे लाड़काणे TCS करिणो आहे टैबलेट पीसी। दोस्तों, TCS करण में वधि 4 खां 5 मिंट लॻी वेंदा आहिनि ऐं आसानी सां इंश्योरेंस जॾहिं कराईंदो आहे त आसानी सां उहा शइ मालिक वटि पहुची वेंदी आहे। सो हींअर मां खणी आहियां जेकी शइ मां तव्हांखे शुरू खां वठी ॾेखारी, इहा ॾेई करे वरी वापसि जेको आहे सो वरी कमकार सां लॻिबो। लाड़काणे वारे जो कमु छॾाए करे सिधो मां रज़ाकाबाद आयुमि ऐं रज़ाकाबाद मां मूंखे फ़ोन कई इक़बाल कलमती, जंहिंजे लाइ बि टैबलेट पीसी खणी आयुमि उनजे ॿारनि जे लाइ। शुरूआती मरहले में मूंखे मिलियो नबी बख़्श शेख, जेको हॾी जोड़ जो कमु करे रहियो आहे। इंशाल्लाह इन जो बि अनक़रीब वीडियो भरबो। इक़बाल भाउ अची वियो, उनखे मूं टैबलेट पीसी ॾिनी, उन चेक कयो, हर शइ खां उनखे चेक करायो, उन पैसा ॾिना ऐं पोइ मां आयुमि शाह टाउन। हीअ आहे प्यारो दोस्त जान मोहम्मद चना ऐं जान मोहम्मद चना बि मूंखे पंहिंजे ॿारनि जे लाइ टैबलेट घुरियो हुयो, उनखे
खे बि टेबल ॾेई करे मूं रुख़ कयो सदर मार्केट में, छो जो मूं वटि तमामु घणो टाइम हुयो। मूं चयो इन टाइम खे अहिड़ी जॻह ते इन्वेस्ट कजे जंहिंजो फ़ाइदो मिले। सदर जी होलसेल मार्केट वियुमि, मोबाइल जी मार्केट वियुसि, उते थोरो हिसाब किताब मोबाइलनि जो पुछियो, उन जी क़ीमतूं पुछियूं, ऐं इहे मुंहिंजा जेके 400 या 500 रुपया पेट्रोल विझी करे आयुमि उहे सजाया विया, अजाया न विया। हिन मां तमामु घणी मां मालूमात वरिती। मूं वटि हुया ऐं मूं सोचियो त भला छो न होलसेल जी मार्केट जो विज़िट कजे। हींअर मां सदर आयो आहियां। मींहुं वसे थो पियो, ज़मीन तव्हां हाली ॾिसी सघो था, तमामु घणी रश हिते बरसाति जे करे ॿिया बि माण्हू आया आहिनि, असां बि अचूं था। सो हाणे मां घुमी फिरी हाणे मोटर साइकिल पंहिंजी कढाए ऐं निकिरंदुसि वापसि गुलशन हदीद ऐं सिजल हथे खां अॻु में इंशाल्लाह पहुची वेंदुसि। इसने जो है ना मेरी गाड़ी संभाली 50 रुपये में, यानी 2-3 घंटे जो जितना मैं घूमा 2-3 घंटे में इसने भाई ने मेरी गाड़ी संभाली। तो अभी जो है ना मुझे निकाल के दे रहा है क्योंकि इसकी ज़िम्मेवारी है ना भाई। सो दोस्तों ये बाइक मां पंहिंजी कढी छॾी ऐं हाणे वेहंदुसि। आ गया आप आईडी नंबर ले ले भाई। आईडी नंबर नज़ीर मेमन, नहीं कारोबारी आइडियाज़ सर्च करोगे ना आ जाएगा, ठीक है दोस्तों। कराची जी ट्रैफिक ऐं मथां हल्की फुल्की बरसाति। इन बरसाति ख़ुशगवार माहौल में मूंखे जगजीत सिंह जो हिकिड़ो गज़ल यादि अची वियो त हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी फिर भी तन्हाइयों का शिकार आदमी। ही कराची जा रोड रस्ता तव्हां ॾिसो, जिते तव्हांखे हज़ारे माण्हू मिलंदा, ट्रैफिक मिलंदी, गाॾियूं मिलंदियूं। गुलशन हदीद पहुचियुसि ऐं मूंखे आख़िरी कमु करिणो हुयो बाज़ार जो, छो जो बाज़ार में सुभाणे अरबा बाज़ार आहे, उन जे लाइ मूंखे सेटिंग करणी हुई। हीअ अरबा बाज़ार जो ग्राउंड आहे ऐं मां पहुची वियुसि अरबा बाज़ार वारे ग्राउंड ते। हर ॻाल्हि थींदी आहे ऐं मूंखे सिजल हथे खां पहिरियां हदीद में पहुचणो हुयो ऐं हिते टेबलूं लॻाइणियूं हुयूं। सो आख़िरी मुंहिंजो सॼे ॾींहं जो कमु इहो आहे त मां सुभाणे अरबा बाज़ार जे लाइ टेबलूं लॻाईंदुसि ऐं शामियाना मुंहिंजे पोयां खॼनि था पिया, मज़दूर लॻियल आहिनि, टेबलूं हो साम्हूं पयूं, इन लाइ मां टेबलूं लॻाए करे ऐं पोइ ई घर वेंदुसि। सो अॼोको ॾींहुं मुंहिंजो इहो थी गुज़रियो ऐं उमेदु कयां थो मुंहिंजो हीउ व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अलाह तव्हां ख़ुशि करे। मुंहिंजे वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं जेॾा पेर तेॾा केर।